Audio Jungle. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबरदार न्यूज़ अलर्ट में आवां सागर मुजाहिद तुनियो पेश आहिनि अॼु ताज़ा तरीन ख़बरूं। मरहबा या रसूलुल्लाह। मुल्क जी आसन जे समूरनि नंढनि वॾनि शहरनि लाड़काणो, बाकराणो, सादात कोट, कंबर, रतोदरो, नवदरो, कबो सईद खान, सिजावल जुणिजो, मीरो खान, वारए, लालू रांग, वगण, नसीराबाद, बाडरे, डोकरी, गेरेलो, आरीजा, मोहंजो दड़ो, दरगाह मशोरी शरीफ, पीर जो गोठ, ठुला, दरगाह मखदूम हाफिज़ इमाम बख्श ओठा चौक, कलंदराबाद में आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जज़्बे ऐं हक़ीक़त एहतराम सां मल्हायो वियो। आशिकान रसूल पारां रैलियूं ऐं जलसा, हर तरफ़ मरहबा या रसूलुल्लाह जो सदाऊं बुलंद। सरकार की आमद मरहबा, कुर्बान की आमद मरहबा, हुजूर की आमद मरहबा। बाकरानी खां असां लाइन ते मौजूद आहे खबरदार न्यूज़ अलर्ट जो रिपोर्टर अमन नवाज़ बिरोई। जी अमन नवाज़ बिरोई, जश्न ईद मिलादुन नबी जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? जी बाकरानी शहर समेत तालुके जे नंढनि वॾनि शहरनि खैर मोहम्मद आदिजा, गेरलो, गुल मोहम्मद तुलियो, पठान, ऐदर बिरोई, दरगाह पीर जो गोठ, टुल्ला शरीफ, दरगाह मखदूम हाफिज़ इमाम बख्श, दरगाह आलिया मशहूरी शरीफ ऐं ॿियनि इलाइक़नि में ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोश जज़्बे ऐं अक़ीदत सां मल्हायो वियो। जशन ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रैलियूं ऐं जलसा मुनक़द कया विया। उन सिलसिले में बाकराणे में अहल सुन्नत जमायत पारां सैयद अल्ताफ़ हुसैन शाह लकियारी, असलम अबड़ो, सैयद शफ़ीक शाह, हाफिज़ नियाज़ कुंबर, हाफिज़ अब्दुल गफूर दायो, इम्तियाज़ शेख, इरफान तुन्यो, ख़ालिद कुंबर ऐं ॿियनि जी अॻवानी में जशन ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली कढी वई। ॻोठ ऐदर बिरोई मां मुफ्ती ख़ैर मोहम्मद बिरोई, हाफिज़ पीर बख्श बिरोई, उस्ताद नज़ीर अहमद बिरोई, मीर शकील करीम मेंगल, ग़ुलाम हुसैन बिरोई, हाफिज़ रियाज़ अतारी, मोहम्मद इसहाक़ मेंगल ऐं ॿियनि जी अॻवानी में शानदार रैली कढी वई, जेका ऐदर बिरोई खां थींदी बाकराणे पहुती। ख़ैर मोहम्मद आरिजा मां मौलवी करमुल्लाह कोकर, सरदार अली आरिजो, सैयद इज़बुल्ला शाह, अता हुसैन आरिजो, इनाम अली पठान ऐं ॿियनि जी अॻवानी में दरगाह मखदूम शवाबुद्दीन खां हिकु शानदार रैली कढी वई। जॾहिं त पाकिस्तान सुन्नी तहरीक पारां मडबाओ मां हाफिज़ रियाज़ चांडियो, नदीम रज़ा इस्माणी, दौलत चांडियो, ख़ादिम हुसैन इस्माणी ऐं ॿियनि जी अॻवानी में सवे आशिकान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शानदार रैली कढी वई, जेका मडबाओ ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि मां तेंदे बाकराणे पहुती, जिते शहरिन रैली जो शानदार इस्तक़बाल करे संदन मथां गुलनि जी वर्का कई। ॻोठ गुल मोहम्मद तुनियो में दरगाह मखदूम हाफिज़ इमाम बख्श ते नात ख़वानी ऐं मौलूद शरीफ़ जा नज़राना अक़ीदत पेश कया विया, जंहिंमें दरगाह जे गादी नशीन साईं मखदूम हाफिज़ शफ़ीक़ुर रहमान सूमरो, मखदूम हाफिज़ अबीबुर रहमान सूमरो ऐं ॿियनि शिरकत कई। दरगाह पीर जो गोठ टुल्ला शरीफ में जशन ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो मुनक़द कयो वियो, जॾहिं त सिंध जे नाले वारे दरगाह आलिया मशहूरी शरीफ में सालियाना ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो मुनक़द कयो वियो, जंहिंमें मुल्क जे कुंड कुड़श मां हज़ारी मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि तोड़े मुख़्तलिफ़ दरगाहनि जे गादी नशीननि शिरकत कई। उन मौक़े ते दरगाह मशहूरी शरीफ जे सजादा नशीन अलहाज शफ़ी मोहम्मद मशहूरी, प्रोफेसर हाफिज़ मंज़ूर अहमद मशहूरी ऐं ॿियनि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी ते रोशनी विधी, जॾहिं त दरगाह पीर जो गोठ ठुल्ला शरीफ में जशन ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जलसो मुनक़द कयो वियो। जलसे के मुफ्ती सैयद फ़हीम शाह राशिदी, सैयद नईम अख्तर शाह राशिदी ऐं ॿियनि ख़िताब कयो, जॾहिं त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वार मुबारक जे ज़ियारत पिणु कराई वई। होॾां जमियत उलमाए पाकिस्तान पारां ओठा चौक जामिया मस्जिद गुलज़ार मदीना में जशन मिलादुन नबी जलसो मुनक़द कयो वियो, जंहिंमें जमियत उलमाए पाकिस्तान जे अॻवान मौलाना अली शेर जतोई, कारी हाफिज़ शौकत अली मीर जत ऐं ॿियनि शिरकत। लाड़काणो खां असां लाइन ते मौजूद आहे खबरदार न्यूज़ अलर्ट जो रिपोर्टर रोशन बलोच। जी रोशन बलोच, जश्न ईद मिलादुन नबी जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? जी
सागर मुजाहिद तुनियो पूरी मुल्क जियां लाड़काणे में आमद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे एतिराम सां मल्हायो वियो। शहर अंदरि केतिरा ई नंढा वॾा जुलूस शहर जे मुख़्तलिफ़ मस्जिदुनि मां निकिता। हर तरफ़ मरहबा या रसूलुल्लाह जो सदाऊं बुलंद हुयूं। उन सिलसिले में हिकु शानदार रैली मौलाना बदरुद्दीन सुरियो, मौलाना अली नवाज़ कासमी ऐं ॿियनि जी अॻवानी में निकिती, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे जनाबाग लाड़काणो चौक ते पहुती, जिते नाले वारे आलमन रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगी ते रोशनी विधी, जॾहिं त सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम कया विया। जुलूस जे गुज़रण वारे रस्तनि ते पुलिस ऐं रेंजर्स जी नफ़री पिणु। ॾोकरीअ खां असां सां लाइन ते मौजूदु आहे ख़बरदार न्यूज़ अलर्ट जो रिपोर्टर अब्दुल जब्बार मेमून। जी अब्दुल जब्बार मेमून, जश्न ईद मिलाद नबी जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? जी अगर मुजाहिद जीअं त हर साल जीअं हिन साल बि जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में ॾोकरी जे मुख़्तलिफ़ मस्जिदुनि जा जेको पेश इमाम ऐं चैम्बर ऑफ कॉमर्स मुख़्तलिफ़ तंज़ीम जा अॻवान जो हिकु वॾो जश्न आमद जी रैली मेन जामिया मस्जिद ॾोकरीअ वटां वॾो जुलूस कढियो वियो, जंहिंजी अॻवानी हाफ़िज़ अब्दार हुसैनी, हाफ़िज़ शौकत हुसैन जतोई, हाफ़िज़ मोहम्मद मलूक पंवर ऐं ॿियनि जी अॻवानी में शुरू थियो, जेको शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदो। नातन ऐं जेको आहे सो महबूब जी आमद जी जेको आहे सो मिलाद जा गीत ॻाईंदा ऐं जेको आहे झुमरियूं हणंदा, जेको आहे मुख़्तलिफ़ रस्तनि तां बाज़ारनि तां थींदो। मस्त सैद गुलाम नबी शाह जी मज़ार ते पहुतो, जिते ख़ासि दुआ घुरी वई, जंहिं बाद जुलूस ॿीहर वापसि रवाना। रतदर खां असां सां लाइन ते मौजूदु आहे ख़बरदार न्यूज़ अलर्ट जो रिपोर्टर गुलबार अमन शेख। जी गुलबार शेख, जश्न ईद मिलाद नबी जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? जी सागर मुजाहिद रतेदरो में जश्न ईद मिलादुल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रैलियूं कढियूं वयूं। उन सिलसिले में मौलाना अब्दुल अज़ीज़ सूमरो पारां अज़ीज़िया मदरसे में सालियानी सीरतुल नबी सलम कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें रतोदेरो तालके ऐं उन जे पसगिरदाई खां सवें JUI जे कारकुननि शिरकत कई। उन मौक़े ते सीरतुल नबी कॉन्फ्रेंस के मौलाना मुफ्ती हालिजवी, मौलाना सिराज अहमद अमरोटी, मौलाना गुल हसन, मुफ्ती मोहम्मद ताहिर मेखो, मौलाना शाह मोहम्मद, मौलाना मोहम्मद अहसन शाहपुर चाकर जिन खिताब कयो। जॾहिं त मीरल जखरो पाड़े मां जमायत अहले सुन्नत तरफ़ां रैली निकिती। मस्जिद नूर मुस्तफ़ा खां मरकज़ी जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली कढी वई, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी रतोदेरो बस स्टैंड ते पहुती, जिते अॻवाननि खिताब कयो। सादात कोट खां असां सां लाइन ते मौजूदु आहे ख़बरदार न्यूज़ अलर्ट जो रिपोर्टर मोहम्मद बाकर नगरानी। जी मोहम्मद बाकर नगरानी, जश्न ईद मिलाद नबी जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? जी शदात कोट में पूरे मुल्क जियां जश्न ईद मिलादुल नबी वॾे एतिराम अक़ीदत सां मल्हायो पियो वञे। शदात कोट में सिक्योरिटी जो इंतज़ाम जेको आहे सख़्तु कयो वियो आहे। पुलिस जेको आहे जलसनि ऐं चौराहनि ते मुख़्तलिफ़ चौराहनि ते बीठल नज़र पई अचे इंतज़ाम जे सामान जे हवाले सां। जी मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त शदात कोट में अहले सुन्नत साईं हुसैन शाह दरगाह जा जेके मुरीद आहिनि, उहो साईं कारी अमन थाणे वारी मस्जिद खां जेको आहे जुलूस कड़ी शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदा कोटूमोटू चौक ते पहुता आहिनि। जॾहिं त मियां ग़ुलाम सिद्दीक़ जी दरगाह ते मियां अता रसूल सिद्दीक़ी जी अॻवानी में सुन्नी तहरीक जो जुलूस जेको आहे शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां गुज़रगान खां थींदो, जेको कोटूमोटू चौक ते पहुतो आहे, जिते ईद मिलादुल नबी जे हवाले सां जेका शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़ैरातुनि जा बंदोबस्त थियल आहिनि। जॾहिं त गुज़िरियल राति जेको आहे सिजावल जो खां असां सां लाइन ते मौजूदु आहे ख़बरदार न्यूज़ अलर्ट जो रिपोर्टर गुलाम यासीन भुट्टो। जी गुलाम यासीन भुट्टो, जश्न ईद मिलाद नबी जे हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि अवां वटि? जी जीअं त महफ़िल मिलाद जे हवाले सां सिजावल जो ऐं अवज़ी भुट्टे में जेको आहे त मुख़्तलिफ़ जमायतुनि तरफ़ां रैलियूं कढियूं वयूं आहिनि ऐं इन सिलसिले में इज्तिमा कयो वियो आहे। इन हवाले सां सिजावल जो मेन चौक ते ऐं अवज़ी भुट्टो में महफ़िल मिलाद मुस्तफ़ा जे हवाले सां रैलियूं कढियूं वयूं आहिनि। जी नाज़रीन, ही हूं जश्न ईद मिलाद नबी जे हवाले सां मुख़्तलिफ़ शहरनि मां मुनक़द कयल जलसनि ऐं रैलियुनि जूं ख़बरूं। हुन सां गॾु सागर मुजाहिद तुनियो खे इजाज़त ॾींदा। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो असांजो पेज ख़बरदार न्यूज़ अलर्ट।